पीछे आएगा करते डॉक्टर गाजी खातून आगे आगे आएगा फिर पीछे आएगा फिर असली में आपका कहानी माता साहब का साईं सुजाता साहब जिम खाने की मैनेजमेंट और अवल थोड़ा को जिम खाने की इंदिरा में जिंदगी खूबसूरत प्रोग्राम लिखवा है और बड़ी क्रिया खूबसूरत धरती पर मिली है एकड़ी उन्नत के जुल्फकार डालो तुम कभी नहीं जुल्फकार जुल्फकार आले मोटो है जुल्फकार कमर यार कमर वसूना जुल्फकार कमर है ये शादी करने की शुरुआत की बात है वाले उस्ताद गुलाम अकबर बेटा करके तहकाती पर बची जरे पहले गोयल की मोहम्मद इब्राहिम मोहम्मद साहसन यूनिवर्सिटी में आयो पहले कारण बैनर था सिंध यूनिवर्सिटी कानूनी जे खिटन में खेॾियो वॾो थियो ऐं यूनिवर्सिटीअ जे रस्तनि ते हलंदे हू सभ खां पहिरीं ॿारनि जो लेक्चर थियो उन ज़माने में तव्हां सम्झनि खे यादि हूंदो कि लाल पाकिस्तान अख़बार में उन जहिड़ा ॿार पर्चो मिलंदो ऐं उन जहिड़ा ॿार तंज़ीम हूंदी ऐं उन ज़माने में 12 में लिटरेचर जी अपोजिशन हूंदी त पहिरीं तारीख़ ईंदी शहर जे बुक स्टॉल ते ॿारनि जा मेड़ हूंदा ऐं उन जहिड़ा ॿार रिसाले जी ख़रीद करींदा अॼु त उहा सूरत ॻाल्हि न आहे पर आउं सम्झां थो उन जहिड़ा ॿार रिसाले ऐं उन जहिड़ा ॿार तंज़ीम मां जेके असांजा मोहबर ऐं बाबकार लेखक पैदा थिया उन्हनि में अयाज़ अदल सूरो मुख्तार ख़ुदा बचो मुसविर असांजो नियाज़ मोहम्मद ऐं केतिरा दोस्त उन वक़्त खां इन माहौल मां पैदा थिया ऐं ज़ुल्फ़कारी नियाज़ जो पहिरियों 12 किताब सिखियो बोर्डिंग सिखियो छपियो हो ऐं उहो सम्झां थो साल हो 1980 जेको 12 जो साल हो त ज़ुल्फ़कार हिकिड़े ॿार खां हिकिड़े ॿारणे लेखक खां हिकिड़े बाबकार अदीब ऐं सहाफ़ीअ जो सफ़र कयो आहे कॉलेज जे हिकु बहितरीन उस्ताद वारी जेका जर्नी हलंदी आहे असीं उन जो नज़र विझूं था त हैरत थिए थी त हिन हिकु शख़्स ॿिनि खेत्रनि खे ॿिनि मैदाननि में पाण खे कीअं मिलायो आहे हू हैदराबाद जे सचल तारीख़ में शाम वारी शिफ्ट में जीअं पहुचंदो आहे त हू पंहिंजा क्लास बाक़ाइदगी सां वठंदो आहे ऐं उन ज़माने में एसपीएल जो अॻवान लियाकत अज़ीज़ ख़ासि करे क्लासनि जे मामले में ॾाढो सख़्तु हूंदो हो ऐं रजिस्टर पाण वठंदो हो ऐं ज़ुल्फ़कार खे असां ॾिठो त हू पंहिंजा पीरियड बाक़ाइदगी सां वठी ऐं उन खां पोइ अख़बार में ईंदो आउं सम्झां थो काविश अख़बार 91 खां शुरू थी आहे त ज़ुल्फ़कार उन सां लाॻापियल आहे ऐं हुन खे पाण खे मिलायो आहे नाम नमूद खां परे कंहिं बि निमाइश खां हटी उन कमु कयो आहे तव्हां जेकॾहिं काविश अख़बार में बि वियो उन जे मर्कज़ खां पुछंदो त तव्हांखे हीउ सख़्तु क्रिकेटर कंदो पर साॻियो माण्हू वरी करे ॿाहिरि थो अचे दोस्तनि वटि अचे थो त तमामु सभा जो ऐं जेको संदसि तख़ल्लुस आहे जे काई संदसि सुञाणप आहे न्याज़ जो मुजस्सिम नज़र ईंदो न्याज़ निवड़त जो तव्हांखे मुजस्सिम नज़र ईंदो हिन सां मुंहिंजी दोस्तीअ पंचायत जो नालो मां नथो विसारियां 40 45 साल थिया हीउ तमामु वॾो अर्सो आहे अयाल हुनजे किताब ते जेको मुख़्तसर लाइक़ ॾिनो आहे उन में उन हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे जेके आउं पाण ते लागू करे कंदुसि त असांजे प्यार ऐं दोस्तीअ जो रिश्तो उन वक़्त खां क़ाइमु थियो जॾहिं घर सोना ऐं दिलूं ख़ुशहाली हूंदी अॼु न्याज़ कमल उन यूनिवर्सिटीअ जे
उनजी दिल उन खां वधीक कुशादी आहे। आउं सम्झां थो त उन दिल जी कुशादीअ में असल जी भाभीअ जो हथु आहे। जंहिं हिन विफरियल माण्हूअ खे जेको राति जो 2 बजे 1 बजे ईंदो आहे उनखे संभालियो आहे, उनजे ॿारनि खे संभालियो आहे ऐं घर खे हलायो आहे। न्याय ख़बर सहाफ़त जी दुनिया में असांजी सहाफ़त जी दुनिया में तमामु वॾा वॾा नाला थी विया आहिनि, पर हिन ख़ामोशी सां पंहिंजो जेको मक़ाम ऐं वक़ार बहाल रखियो आहे उहो कमाल जो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हाणे कुझु दोस्त ते ज़ाहिर थी आहे त हू नस्ल जी ॻाल्हि ज़बरदस्त आहे। ही बुनियादी तौर शाइर है, हुआ कुरान शाइर के दरबार में हथ खड़ी हुआ इन सां विड़ी गिरी ने शाइर के मजबूर के तरकीब के सुसाई इब्राहिम जो तमाम लेता है पर 20 साल का वो किताब छपराए को और इन हाल हम नाल को तो मत जोर को वने को जल्द शाइर इन्हें में काबश दुनिया में दोस्तन ने खाता आई उहे खाता एॾा दिलचस्प आहे जिनमें चरकान ऐं चहर एतिरी न हुई, जिनमें तंज़ ऐं ह्यूमर एतिरो न हो। ऐं उन जंहिं दोस्त ते लिखियो उनजा एप सवाल सभु खोले पिया त आउं सम्झां थो शिकायत जेको दाख़िल जी शइ आहे पर सच वॾी शइ आहे ऐं इहो सच बचाए सो सच वॾी शइ आहे त हिन उन सच ते अमल कंदे कंहिंसां बि रख रखाव न कयो आहे। वो ज़ेब सिंधी हुजे, संदस सीनियर नासर हुजे या असांजो ॾिंगो वरती नासराई हुजे या ख़ुदि मूंसां मूंखे त बिस्किट जो दुश्मन सॼे अहिड़ी ॻाल्हि मशहूरु करे छॾी आहे जो हाणे आउं जॾहिं घुमो कुरानी ईंदो आहे त मुंहिंजा बिस्किट त भुॻड़ा कंदो आहे। ऐं अली नवाज़ घाघरे त ज़ीरा प्लस जी बि भारी घुराईंदो आहे, उनमें पाण संदसि पुटु विकी ऐं संदसि मुलाज़ में रिश्तेदार करणो ज़रूरी हिकिड़ो बिस्किट वठण में कामयाबु थींदो आहे। त हिन जी लिखी एॾी असरदार आहे त माण्हू उन ते हिकदमि अमल करणु शुरू कंदा आहिनि। ज़वाब लिखी आहे मूं सम्झो त हिन चेड़ाए विधो हो, छाकाणि त उनजो जेको बोटा में हुन लिखियो आहे उनजो शायदि वज़ीर काशी आहे, नसीब मिर्ज़ा आहे, आऊं आहियूं ऐं ख़ुसूसन नफ़ीस अहमद नाशा जो शाइर आहे जेको हुनजे घर या उतार जो नक्शो थींदो आहे ऐं हिन कमाल कयो आहे। हिन जो हाफ़्ज़ो कमाल आहे। ही चुंबड़ियूं हणे थो, निश्तर हणे थो, तंज़ खां कमु वठे थो, पर हिन कॾहिं कंहिं दोस्त खे पुठीअ में खंजर न हणियो आहे, पुट सां खंजर हिन वटि न आहे। हिन जे करे कंहिं दोस्त ते निश्तर तंज़ जे निश्तर सां वार कयो आहे तो या त संदसि छातीअ ते सिधो कयो आहे या संदसि ज़हन ते कयो आहे। उन ते दोस्त बि न प्यार कंदा ऐं खेल मज़ाक में हिन जे ॻाल्हियुनि खे लॻाए ॾींदा। हाणे वरी पढ़ियो पढ़ाए ॼणनि सां हिन वास्तो कयो जेके दुनिया में हलिया पिया उन्हनि जा मसइला शिकवा ऐं शिकायतूं पंहिंजे कानून में लिखणु शुरू कयूं। ज़ुल्फ़कार हले कोटे मरूमन दुनिया जा वॾा वॾा माण्हू जेके मरूम थी चुका आहिनि उन्हनि जी ख़त लिखी अब्दुल्लाह जे नाले किताब छपाए वरितो। ऐं सम्झां थो त संदसि ही आलम अल्लाह वारे दोस्तनि ते लिखियल ख़तम थी विया आहिनि। ऐं सम्झां थो त हिन जे खाका निगारी वारे किताब वांगुरु मक़बूल थी विया। ऐं सम्झां थो हिन वक़्त जो न्याज़ पवर ये खाता निगारी जो किताब सब खां वधीक विकिरो थींदड़ किताब आहे। 6 महीननि में 1500 कापियूं चक थी वियूं ऐं आफ़ताब में अबड़े वरी 6 महीननि खां पोइ ॿियो उनजो एडिशन आंदो आहे जंहिंमें बचा तकरीरूं हिन ते थी वई आहे कारवाई थी आहे उनजो ज़िक्र उन में ॾिनो थिए। उन जूं 1000 कापियूं छपायूं न त हालत असांजो इहा थी आहे त 500 कापियूं वसी कोन छपाईंदा। उनमें किताबनि जो ॾोह न आहे, सुठी अदब जो ॾोह न आहे, पर उनमें
जेका असांजे पब्लिशरनि शायरी जो जेको असां वटि हिकिड़ो तूफ़ान आंदो आहे बाबा ठगी विकिणी अचु तोखे शायरी जो किताब छॾे रहियो बकरी विकिणी अचु तुंहिंजो किताब तयारु 300 कापियूं छपियूं 100 पाण खे ॿ उन वटि नतीजो त मार्केट वारे खे साईं डॉक्टर काजी साहब 10 शायरी जा किताब वठंदो आहे त उन में को हिकिड़ो को चङो मिलंदो आहे नकल खे पढ़ी उनको माण्हू जो शायरी खां हथ खणी ईंदो आहे पर तव्हां ॾिसो त आत्मकथा जो को किताब जेको साईं 10 जुल्द पंहिंजे यादगिरी ॾाना काफ़ी साधू हथों में तो गुलमम नूरानी की ऑटोबायोग्राफी लिखी हुई डॉक्टर फमीदा जी ऑटोबायोग्राफी हथों लिखी हुई सुठा किताब अॼु बि रोज़न था उहे तारीख़ ते हुजनि तहक़ीक़ ते हुजनि या जीअं ज़ुल्फ़कार ॿुधायो त मुख़्तलिफ़ शोभा जा के मज़मून हुजनि त उहे किताब हलनि था असां किताबनि जो हिकिड़ो पाण ख़तमु कयो आहे उन जा ज़िमेदार असीं पाण आहियूं असांजे यूनिवर्सिटी जा अक्सर उस्ताद आहिनि मां ज़फ़र हसन जी डायरी खे ॿियो भेरो पढ़ियो त यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन जो चेयरमैन हिकिड़ो भेरो आयो उनखे शागिर्दनि में बेचैनी जा कहिड़ा कारण उन ते जेके हुन ॻाल्हि आवाज़ हू हर उनखे रोके त साईं इहे ॻाल्हियूं असांजे मसइले में न आहिनि जे तव्हां केॾे ते अमल न कंदो त पोइ शागिर्दनि मां बेचैनी कीअं ख़तमु थींदी उस्ताद तयारु थी न ईंदो पढ़ाईंदो न तो ॿार जी अंग्रेजी जी वधंदी या ॿार जी ऐं आउं सम्झां थो त ज़फ़र हसन जी हिकिड़ी डायरी असां पढ़ंदासीं त असांजा उहे उस्ताद जेके पढ़ाइण खां गवाइनि था उन्हनि जो ज़मीन ज़रूरु उनखे चोॾियूं वञनि असांजो ज़ुल्फ़कार नियाज़ कमल जेका ॿोली कमाइण थो पंहिंजे ख़ाकनि में ख़ासि करे उनमें हू ज़ू माना लफ़्ज़ डिठी माना वाला लफ्ज़ इस्तेमाल करे थो हिकिड़ी ज़ाहिरी माना भी अंदरूनी माना शायरी में हिकिड़ी मददी माना थींदी आहे सब्सिडाइज मीनिंग थींदी आहे त हिन ही बि जेकर उन नज़ीर कासमी हिकिड़ी माना कढी सघे थो नसीर ॿी माना कढी सघे थो ऐं ॿी माना कढी सघां थो ऐं इन क़िस्म जो नसुर ऐं इन क़िस्म जी जेका चहर ऐं तंज़ उनजे कलम में जेका आई आहे उन केस हिन वक़्त जो बहितरीन खाका निगार ऐं बहितरीन अदीब करार ॾिनो आहे ऐं सम्झां थो केस इहो खाका निगारीअ वारो ऐं ख़तनि वारो आलम निकिरा अरबा जे दोस्तनि जे मसइलनि वारो सिलसिलो बरक़रार रखणु खपे ऐं अनवर अबड़े खे संभाले सुधारे उन्हनि खे शाइर करणु खपे ऐं सम्झां थो त नियाज़ कमल ऐं असांजो दोस्त मदद करी सिंधी साईं काज़ी साधू उन्हनि जे लिखियलनि में उन्हनि जे खाका निगारी में तव्हां हुन वटि तहक़ीक़ तारीख़ ॿियूं शयूं आहिनि पर काज़ी साहब जो किताब पढ़ो त हफ़्ज़ा वेंदव ईअं असांजे दोस्त जो इहो किताब आहे उहो इंतहाई ख़ूबसूरत आहे ऐं मुबारकबाद ॾियां थो